नवाबशहर में एसपी साहब ने पकड़ा था, मैं वहाँ से लेकर आया सर। सुबह अजानों के टाइम की थी, अजान से नमाज के दरमियान। किसी ने देखा नहीं आपको? नहीं सर, किसी ने नहीं देखा। पंजाब के लड़के हैं सर, वो वो लोग क्या कहते हैं, उठाते हैं, वो जवान लड़के। सर उमरकोट में करके चोरी की वो मुंडे लेके आए हैं सर। पहले कितनी एफआईआर है? 2-3 है। हिन गैंग में 8 जे क़रीब माण्हू शामिल आहिनि। हीअ वैन में कंदा नवाबशाह पुलिस खां थ्रू नवाबशाह अदालत खां असांखे कस्टडी मिली, पोइ असां हिननि खां इंट्रोगेशन कयो। हिन इंट्रोगेशन में ही 4 किलो मज़ीद चांदी असां बरामद कई आहे ऐं रहियल सामान ऐं रहियल जवाबदार हथ करण लाइ टीमूं रवाना कयूं वियूं आहिनि। इन्हनि ते बेताशा एफआईआर आहिनि। पीएस सुखन में बि रूपोश आहिनि, पाकिस्तान बाज़ार, कोरंगी, हैदरी, लाहौर, काफ़ी एफआईआर हिननि ते आहिनि। कुझु पेंडिंग आहिनि। लाड़काणे में बि आहे, हिननि ते एफआईआर आहे। बिल्कुलु ॿियनि थाणनि ते बि रूपोश आहिनि। 19 किलो 120 ग्राम वही आहे। ही 4 किलो आहे। 8 किलो नवाबशाह में आहे, हुनजी अलॻि एफआईआर आहे। 12 किलो जे क़रीब थी। गोल्ड जी को शइ कोन वई, नामो एफआईआर में दर्ज कराई है। मुंहिंजो 1 लाख रुपया कैश ऐं 19 खां 20 किलो चांदी है। सर बिल्कुलु मुतमैन आहियूं, तमामु सुठो कमु कयो उमरकोट पुलिस ऐं असीं हिननि मां मुतमैन आहियूं। असांजी इहो ई आहे त जेतिरो जल्दी थी वञे